संत भी चोलो मटींदा आहिनि, संत भी वेंदा आहिनि, पर मृत्यु हुजे त अहिड़ी भाई चओ हरे राम कि मुख में प्रभु जो नाम, अखियुनि में दर्शन सतगुरनि जा। हा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण इहो वासुदेव। भाव असांजे अंदर जागे भाई, दर्शन जी प्यास हुजे ऐं प्रभु जा गुण असां निरंतर गायूं, जेको असांजे सतगुरनि सेखारियो। चओ हरे राम। अहिड़ा असांजा बाबा भगत राम साहिब जिन जीवन भर पाण भी भक्ति कई, पर सभिनीनि खे भक्ति सां जोड़ियो। तव्हां विश्वास न कंदो, असांजे दरबार में या कुछ संगत में या सेवादारनि में अहिड़ा भी आहिनि जिन खे ॾिसी कॾहिं वीचार न अचे हा कि भाई हे भी भक्ति कंदा, हे भी सेवा करे सघनि था। हाँ, ई माया में एॾो उलझल आहिनि, ई कीअं दरबार सां जुड़ी विया। पर ई कृपा आहे हुननि जी कि जेको उन्हनि सां हिकु बार मिलंदो न, उहो परायो हुजे त हुनखे उहे पंहिंजो करे मोकिलींदा। चओ हरे राम।